नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे लाहौर खां ख़बर ॾींदा हलूं त सुई गैस जी बंदिश सबब शहरी मुतबादिल गैस इस्तेमाल करण ते मजबूर थी विया आहिनि। LPG जी फ़ी किलो क़ीमत में इज़ाफ़े जो रुझान जारी है। सिर्फ़ 10 ॾींहनि में LPG जी फ़ी क़ीमत में 50 रुपए जो इज़ाफ़ो थी वियो। इंतज़ामिया ओघरा पारां मुक़ररु कयल क़ीमतनि ते अमल कराइण में नाकाम थी वई है। सुई गैस बहरान सख़्त थियण खां पोइ गैस जे मुतबादिल शयुनि जूं क़ीमतूं बि कंट्रोल मां निकिरी वयूं आहिनि। LPG जे माफ़िया जे बिना स्टाफ जी मुनाफ़ाखोरी जारी है। ओघरा पारां मुक़ररु कयल क़ीमतनि जी खुलेआम भञकड़ी मामूल बणिजी। इंतज़ामिया सरकारी क़ीमतनि ते अमल करण में मुकमल तौर ते नाकाम थी वई। सिर्फ़ 10 ॾींहनि में LPG जी क़ीमत में 40 खां 50 रुपया इज़ाफ़ो रिकॉर्ड कयो वियो। ओघरा क़ीमत 90 मां वधाए 129 रुपया फ़ी किलो मुक़ररु करे छॾी। LPG जी माफ़िया सरकारी क़ीमतनि जे उबतड़ 160 खां 170 रुपया फ़ी किलो वेकिरो करे रहिया आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।